सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 62(1)(f तहत ताहयात नाहिलिया केस की ॿुधणी मुलतवी। मामूली सबबनि जे बुनियाद ते ताहयात नाहिलिया गैर मुनासिब नथी लॻे। क़त्ल ऐं गद्दारी जहिड़नि संगीन ॾोहनि में कुझु अरसे बाद इलेक्शन विढ़ी सघिजे थो। आइन में हर सज़ा जो मुदो आहे त पोइ नाहिलिया ताहयात कीअं थींदी। जस्टिस मंसूर अली शाह जा रिमार्क्स। ताहयात नाहिलिया जी तशरीह वारे फ़ैसिले जो ॿीहर जाइज़ो वरितो वञे। अटॉर्नी जनरल जी अदालत खे इस्तदाद आवाज़ जो मौक़िफ़ छा आहे। इलेक्शन एक्ट हलणु घुरिजे या सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जो अटॉर्नी जनरल का सवाल। असां इलेक्शन एक्ट जी ताईद करियूं था छाकाणि त उहो वफ़ाक़ जो ठाहियल कानून आहे। अटॉर्नी जनरल जो जवाब। समूरनि एडवोकेट जनरल्स इलेक्शन एक्ट में तरमीम जी हिमायत करे छॾी। लगे तो चूंडू रोकण लाइ टैक्स 60 इस्तेमाल कया पिया वञनि। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जा PS 91 जे रिटर्निंग ऑफिसरनि खे पेशावर हाई कोर्ट खां मुअत्तल करण ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन जी अपील ते ॿुधणीअ दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो आहे त इलेक्शन कमीशन को बि गैर कानूनी या गैर आइनी क़दम नाहे खयो। इलेक्शन कमीशन फौरी तौर ते स्क्रूटनी जो अमल शुरू करे। असीं सम्झूं था त इदारे खे पंहिंजी हदनि में रहणु घुरिजे। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ ईसा जा सुप्रीम कोर्ट में गुम थियल माण्हुनि ऐं जबरी गुमशदगियुनि जे केस में ॿुधणी दौरान रिमार्क्स। चीफ जस्टिस जो चवणु आहे त गुम थियल माण्हुनि जे केस खे सियासी मक़सद लाइ इस्तेमालु करणु न ॾिनो वेंदो। हीउ केस संजीदा नोईअ जो आहे। अदालत जो मज़ाक़ बणाइण जी इजाज़त न ॾींदा। गुम थियल माण्हुनि जो मसइलो उन वक़्तु हल थींदो जॾहिं सभु ज़िम्मेवारियूं निभाइनि। $70 करोड़ जी किस्त लाइ पाकिस्तान जी IMF खे समूरनि शर्तनि ते अमल करण जी ख़ातिरी। नाणे वारी वफ़ाक़ी वज़ारत जी निगरान वज़ीर डॉक्टर शमशाद अख्तर ऐं स्टेट बैंक जे गवर्नर IMF खे ख़त लिखी छॾियो। ख़त में हुकूमती इख्तियारनि जो IMF जे सभिनी शर्तनि ते अमल करण जो अज़म जो इज़हार। IMF जो एग्ज़ीक्यूटिव बोर्ड 11 जनवरी ते वाशिंगटन DC में घुरायल इजलास में पाकिस्तान जी दरख़्वास्त ते वीचार कंदो। इस्लामकोट वेझो 16 वरियें जी निगरीज़ जो फ़ाव ॾिनल लाश ॻोठ सिनिहार विकिया में कौशल्या मेघपार जो पण में टंगियल लाश मिलियो। पुलिस लाश खणाए ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल कयो। हैदराबाद में हिरासत जो शिकार समाजी वर्कर कशिश ख्वाजा जी ASSP अमजद शेख सां मुलाक़ात। कशिश ख्वाजा ASSP खे पंहिंजे मसइलनि खां आगाह कयो। अमजद शेख ह्यूमन राइट्स सेल इंचार्ज खे मामले जी इंक्वायरी करे रिपोर्ट पेश करण जी हिदायत करे छॾी।